ख़बर शामिल कंदा हलूं त अॼु सेवण में सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण जे डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी टाइफाइड वैक्सीन जी मुहिम जी शुरूआत करे छॾी, जेका अॼु सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण जे पीस वार्ड खां शुरू करे सेवण शहर जे स्कूलनि में लॻाई वई। डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी जो चवणु आहे त ॿिए मरहले में स्कूलनि खां पोइ सेवण शहर जे 8 वार्डनि में 14 वार्डनि में ऐं भानसिदाबाद जे 8 वार्डनि में टाइफाइड जी वैक्सीन जी मुहिम जूं कैंपूं लॻाई वेंदियूं। उन खां बाद में तालके सेवण जी 10 यूनियुनि में ॻोठ ऐं घर में टाइफाइड वैक्सीन जी कैंपूं लॻाए ऐं वैक्सीन लॻाई वेंदी। बाद में डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी जो चवणु आहे त असीं आवाम खे अपील था कयूं त हिन टाइफाइड जी वैक्सीन खे पंहिंजे ॿारनि 9 महीननि खां 15 सालनि ताईं ज़रूरु लॻाइनि। हिन में को बि ख़तरो न आहे। वधीक डायरेक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी जो चवणु आहे त टाइफाइड वैक्सीन जे लाइ सिहत सिंध ऐं असांजी हेल्प करण में अवाम असांजी भरपूर मदद करे। विन न्यूज़ टीम सां गॾु निज़ामुद्दीन गंभीर, विन न्यूज़ टीवी सेवण शरीफ जी।